सिंधीअ में टे चारि ॾाढियूं सुठियूं चवणियूं आहिनि। हिकिड़ी चवणी आहे त भरी ॿेड़ीअ में वाणियो गरो, माना ॿिया सभु बची वञनि, वाणियो वीचारो ॿुॾी वञे। ॿियो चवंदा आहिनि ग़रीब जी ज़ाल सभु कंहिंजी भाॼाई। टियों चवंदा आहिनि जेको धकु लॻे काणी अख में। पाकिस्तान में जेको धकु थो लॻे सो काणी अख, उहा काणी अख सिंध आहे। ग़रीब जी ज़ाल बि सिंध आहे ऐं भरी ॿेड़ीअ में वाणियो बि सिंध आहे। हर अज़ाब जो तौब जो रुख़ सिंध न आहे। वरी मज़ो इहो आहे जो जेके 26-27 तरमीम कनि था उहे वरी तव्हांखे ॿुधाइनि था त 26-27 तरमीम वॾो ज़ुल्म आहे। तबाब करे जान ख़ान, वरी फ़ैसिलो बि जान ख़ान करे, वरी फातह बि जान ख़ान करे, वरी भाकुर पाए रोए बि जान ख़ान। जीअं हुन हमरा खे मारायूं, इमरान फारूक खे जंहिं मारायो, उनजे मौत ते सभ खां वधीक ओछगारू वेही परॾेही मुल्क में ॾिनियूं बि उन। रामबाड़ बि उन पे कया इमरान फारूक खे जंहिं मारायो, उन अज़ीमुद्दीन तारिक खे जंहिं मारायो, उन ई वरी रामबाड़ करे उनो पे, बेचारा भाई चला गया। तीअं जेका सरकार वेठी आहे पीपुल्स पार्टी जी, 26 तरमीम बि उन्हनि कराई, 27 तरमीम बि उन्हनि कराई। वरी उन्हनि जा सियासी लीडर ऐं अॻुवान ऐं वज़ीर आला वेही चवनि 26 तरमीम थियणु न ॾींदासीं, 27 तरमीम न थियणु न ॾींदासीं, 27 तरमीम वॾो ज़ुल्म आहे, 27 तरमीम में सिंध सां ज़्यादती। अब कराई तूं पियो, सिंधियुनि खे एॾो बेवकूफ़ ऐं सादो सम्झो अथव। तव्हांखे प्रेस क्लब सां एतिराज़ आहे, प्रेस क्लब में फ़ी वधियल आहे ऐं तव्हीं हुजो प्रेस क्लब जा सदर। मूंखे बार काउंसिल सां एतिराज़ आहे त बार काउंसिल में फ़ी वधियल आहे, बार काउंसिल जो सदर आऊं हुजां त पोइ पहिरीं बार जे उहिदे खे वकालत वारे खे छॾियां, इस्तीफ़ा ॾियां, पोइ चवां बार में वॾो ज़ुल्म आहे। हुजां ऐं पीपुल्स पार्टी में उनजो MNA MPA सेनेटर नाज़िम अॻुवान लीडर कारकुन, ऐं वरी चवां पीपुल्स पार्टी जे हूंदे वॾो ज़ुल्म पियो थिए। इहो ज़ुल्म कोन्हे, इहो ड्रामो आहे। माना सिंधियुनि खे भूख बसर था सम्झो जो उन्हनि जे पेर ते कुहाड़ी हणी वरी चओ था अड़े अबाड़े हिन सां तुंहिंजो पेर वढिजी वेंदो। केॾो ज़ख़्म आयो आहे। इहा ठगी आहे। कंहिं हिकिड़े हंधि तहलके ज़िले में अहिड़ा माण्हू सादा हुजनि जो तव्हांजूं ठगियूं सम्झनि। सॼी सिंध सम्झे थी त 27 तरमीम ज़रिए तव्हीं सौदो पिया कयो। ईंदड़ दौर में तव्हीं बिलावल साहब खे वज़ीर आज़म बनाइण लाइ तव्हीं तयारु आहियो त सिंध में भले 18 तरमीम बि ख़तमु थिए, भले पाणी बि वञे। अच्छा, ॿियो पीपुल्स पार्टी चए त सूबा ठाहिण जी कोशिशि पिया कनि। ॿिठो निज़ाम कंहिं आंदो? पीपुल्स पार्टी। उनजे ख़िलाफ़ु मुज़ाहिरा कंहिं कया? असां। पीपुल्स पार्टी त ॿिठो निज़ाम आंदो न, कराची जो हिकिड़ो निज़ाम ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि जो ॿियो निज़ाम। पीपुल्स पार्टी त कराची में इन क़िस्म जो निज़ाम आणे सिंधियुनि खे अलॻि कयो। पीपुल्स पार्टी त वञी हिननि वटि हाज़िरियूं भरे गीसियूं करे उन्हनि खे इख़्तियार ॾिनो त सिंधियुनि खे विराइण लाइ ॿिठो निज़ाम आणी। हींअर जेको मंदो ख़्याल हो, जंहिं चयो त 3 महीननि वारे 6 महीने वारे खे वीज़ा ॾियो, डोमिसाइलियो